ॿी ख़बर नाज़रीन पीर वसण मां ॾींदासीं। पीर वसण में BHU खुड़ा जे डॉक्टर्स बीमार नींगरनि जो इलाज करण बदिरां खेनि पीउ सूधो मुबैना तौर धिका ॾेई कढी छॾियो आहे। हुर्रियत शफ़ी मोहम्मद जो ॿिन्ही नियाणियुनि सूधो पेरनि उघाड़े प्रेस क्लब वारो एहतजाज कयो वियो आहे। डॉक्टर बशीर लखारी, डॉक्टर आबिद फुल ऐं ॿियनि दवा घुरण ते धिका ॾिना। संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, मुज़ाहिरीन जो चवणु आहे। पीर वसण में ॿुधाइनि पिया BHU खोड़ा जे डॉक्टर्स बीमार नींगरियुनि जो इलाज करण बदिरां खेनि पीउ सूधो मुबैना तौर धिका ॾेई कढी छॾियो आहे। हुर्रियत शफ़ी मोहम्मद जो ॿिन्ही नियाणियुनि सूधो पेरनि उघाड़े प्रेस क्लब वारो एहतजाज कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾियो पिया। डॉक्टर बीमार नींगरियुनि जो इलाज करण बदिरां खेनि पीउ सूधो धिका ॾेई करे ॿाहिरि कढी छॾियो। ॿुधायूं पिया त मुज़ाहिरीन जो चवणु आहे डॉक्टर बशीर लखारी, डॉक्टर आबिद फल ऐं ॿियनि दवा घुरण ते धिका ॾिना। संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। पीर वसण में BHU खोड़ा जे डॉक्टर्स बीमार नींगरियुनि जो इलाज करण बदिरां खेनि पीउ सूधो मुबैना तौर धिका ॾेई कढी छॾियो आहे। ॿुधाइनि पिया हुर्रियत शफ़ी मोहम्मद जो ॿिन्ही नियाणियुनि सां सूधो पेरनि उघाड़े प्रेस क्लब वारो एहतजाज कयो वियो आहे। डॉक्टर बशीर लखारी, डॉक्टर आबिद फुल ऐं ॿियनि दवा घुरण ते धिका ॾिना। संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, मुज़ाहिरीन जो चवणु आहे। अपडेट कयूं पिया डॉक्टर धिका ॾिना आहिनि। पीर वसण में BHU खड़ा जे डॉक्टर बीमार नींगरियुनि जो इलाज करण बदिरां खेनि पीउ सूधो मुबैना तौर धिका ॾेई छॾिया। इन जा अपडेट्स मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे पीर वसण मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर फयाज़ अली ज़रदारी। जी फयाज़ अली ज़रदारी। जी बिल्कुल, पीर वसण भरिसां BHU खड़ा जे डॉक्टरनि पारां ग़रीब ॿिनि बीमार नींगरियुनि खे अस्पताल में सरकारी दवा ॾियण खां इनकार। मिन्नतनि बावजूद डॉक्टरनि पारां नींगरियुनि खे पीउ समेत धिका ॾेई अस्पताल में ॿाहिरि करे छॾियो आहे। ॿारड़ियुनि जे पीउ पारां बीमार नींगरियूं साण करे ऐं पेरे उघाड़े प्रेस क्लब पीर वसण पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन मौके ते गरीब हुर्रियत शफ़ी मोहम्मद फुल पंहिंजे मासूम धीअरनि तैयबा फुल ऐं माहिरा फुल समेत दाईंदे चयो आहे त मां पंहिंजी मासूम ॿिनि धीअरनि खे दवा वठी ॾियण लाइ BHU खरड़ा वियसि। अस्पताल जे इंचार्ज डॉक्टर बशीर लाशारी ऐं डॉक्टर आबिद फुल ॿारड़ियुनि खे दवा ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। जंहिं बाद मूं डॉक्टरनि खे मिनतूं ऐं इलाज कया, मगर डॉक्टर मुंहिंजी हिकु बि ॻाल्हि न ॿुधी आहे ऐं मूंखे धिका ॾेई अस्पताल मां ॿाहिरि करे छॾियो आहे। जंहिं सबबु मां मजबूर थी प्रेस क्लब पीर वसण ते पहुतो आहियां। हिन सिहत खाते जे वज़ीर ऐं सेक्रेटरी खां मुतालबो करे घुर कई आहे त डॉक्टरनि खिलाफ़ कार्रवाई करे संदसि बीमार नियाणियुनि जो इलाज कराए ॾिनो वञे। जी ठीकु आहे फयाज़ अली ज़रदारी, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।